आहिनि या भेलारनि जा जेके मशहूरु ज़रई औज़ार आहिनि ऐं जंहिंजी हाक दादूअ खां वेंदे कोहिस्तान जे पहाड़नि खां वेंदे भिटशा जे मेले खां वेंदे लाड़ ऐं पंजाब ताईं उन्हनि जा जेके औज़ार आहिनि ज़रई औज़ार उहे पसंदि कया वञनि था ऐं उन्हनि जी बार बार घुर ऐं डिमांड कई वञे थी। अॼु असां वटि वसीम अली भेलार मौजूदु आहे जेको असांखे इन लोहार के हुनर ऐं लोहार के औज़ारनि जी अहमियत ऐं हिन ॻोठ में इन शइ जी जेका खोट हुई अणहूंद हुई उनखे पूरे करण जे लाइ हिकिड़ो बहितरीनु अमल कयो वियो आहे ऐं लोहार को सामान मुकमल तौर ते हिते मौजूदु आहे। असां उन खां थोरो पुछंदासूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। असांखे थोरो लोहार के कम जी तारीख़ ॿुधाईंदा जंहिंजो वास्तो भेलारनि सां हुजे त केतिरा लोहर थी गुज़रिया आहिनि तव्हां खां पहिरियां? साईं अल्हम्दुलिल्लाह असांजे पट्टीअ में ख़ासि तौर ते तालके सूबे दरे जे अंदरि गुज़िरियल 80 सालनि खां ही लोहार के कमु उरूज ते रहियो आहे, जंहिंमें काफ़ी हितां जा नामवर लोहर कमु करे चुका आहिनि। उस्ताद कंडो सियाल, उहो किथां जो हुयो? पन्नाह सियाल जी। ही काफ़ी वक़्तनि में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लॾ पलाण कंदे कंदे हिते असांजे ॻोठ जे चङे मुड़ुस वॾेरे कलंदर बख़्श भेलार उनखे घुरायो। अच्छा। हा, ऐं उन खां बाद उस्ताद जानी बख़्श सियाल हिन कम जो बाक़ाइदे 40 साल उरूज कमु कयो। जी। जेका भेलार की कोडर, भेलार को ॾाटरो, टिपणी ऐं ॿिया ज़रात जा औज़ार, कुहाड़ियूं, कुहाड़ा ऐं ॿियूं काफ़ी शयूं उरूज ताईं पुॼायूं। जीअं त अल्हम्दुलिल्लाह तालके सूबे दरे जे अंदरि ही असांजी जेका पसगिरदाईअ में ज़रात सुठी लेवल ते रही आहे ऐं इंशाअल्लाह रहंदी बि। ऐं उन खां पोइ 4-5 उस्तादनि खां पोइ 2 असांजा सीनियर लोहर उस्ताद STO मरहूम ऐं रंगली उस्ताद जानी बग़ जा शागिर्द रहिया, जिन पंहिंजे मुसलसिल जदोजहद सां 35 साल असांजे ॻोठ में लोहार जी कई। अच्छा। उहा हलंदे 2010 ताईं उहा ब्रेक थी वई ऐं उन खां पोइ 2010 खां पोइ 25 जे हिन 15 साल में इहे सिस्टम बिल्कुलु ड्रा हुयो। पोइ इहे ई सबबु हुया जो असां ही पंहिंजो सिस्टम वरी हाणे लोहार के हिन कम में ॿियो तव्हां सां गॾु केरु आहे? साईं हिन में भाउ गुलाम शबीर शहज़ादो भेलार जी ऐं सीनियर कारीगर इमाम बख़्श लोहर जो वॾो पुटु आहे, उहो बि हिते आहे। उस्ताद रंगली बि आहे। अच्छा। जी जी। हाणे असांखे